अवांखे अपडेट कंदा हलूं। खैरपुर मां अदालत मुख़्तलिफ़ केसनि में मुसलसिल गैर हाज़िर रहंदड़ ख़िलाफ़ कार्रवाई तेज़ करे छॾी आहे। बिल्कुल नाज़रीन, अवांखे आगाह कई पई अदालत पीर जो ॻोठ अहमदपुर सेक्शन फैज़ मोहम्मद नारिजो ऐं बबरलू थाणे जे केसनि में फरियादिन ऐं गवाहनि जा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया। खैरपुर जी अदालत मुख़्तलिफ़ केसनि में मुसलसिल गैर हाज़िर रहंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई तेज़ करे छॾी आहे। अदालत पीर जो ॻोठ अहमदपुर सेक्शन फैज़ मोहम्मद नारिजो ऐं बबरलोई थाणे जे केसनि में फरियादिन ऐं गवाहनि जा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया आहिनि। अवांखे आगाही ॾींदा हलूं। अहम ख़बर आहे, खैरपुर जी अदालत मुख़्तलिफ़ केसनि में मुसलसिल गैर हाज़िर रहंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई तेज़ करे छॾी आहे। ख़बर अवांखे ॾियूं पिया। खैरपुर जी अदालत मुख़्तलिफ़ केसनि में मुसलसिल गैर हाज़िर रहंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई तेज़ करे छॾी आहे। अवांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे खैरपुर मां शकील जावरी। जी शकील, अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, खैरपुर जी सेकंड एडिशनल जी अदालत मुख़्तलिफ़ थाननि जे केसनि में फरियादी गवाहनि जे मुसलसिल गैर हाज़िर रहण सबबि सख़्त पावर जो इज़हार कंदे संदन गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया आहिनि। जंहिं मुताबिक़ पीरगोट थाणे जे केसनि में एएसआई रोशन अली कंदीलो, हेड कांस्टेबल अब्दुल्ला शहर, सिपाही बका मोहम्मद बंगलानी, एएसआई ओढाणो, हेड कांस्टेबल दीदार अली शेख, गौस बख्श मल्ला, अब्दुल कबीर मल्ला, मुख्तियार अली मल्ला, हेड कांस्टेबल निसार अहमद ऐं ॿिया शामिल आहिनि। जी ठीकु आहे शकील, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां करणु।